बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, अवां उस्ताद अब्दुल गफ़ार तव्हां ॾिसी रहिया मुंहिंजो यूट्यूब चैनल। दोस्तों हिकु नए वीडियो सां गॾु तव्हांजे ख़िदमत में। दोस्तों अॼु 1.2 रीडिंग जंहिंजो उनवान आहे सारा फॉल्स सिक, क्लास चौथे में आहे हीउ सबक़। तव्हां दोस्तनि खे गुज़ारिश आहे जेकॾहिं चैनल ते नवां आहियो चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक शेयर ऐं पंहिंजी क़ीमती राय खां असांखे ज़रूरु आगाह कंदा। हलूं था सबक़ जे तरफ़। 1.2 रीडिंग। सारा फॉल्स सिक, सारा बीमार थी। सना एंड सारा आर फ्रेंड्स, सना ऐं सारा ॿई साहेड़ियूं आहिनि। दे प्ले टुगेदर इन द इवनिंग, उहे शाम जो गॾु खेॾनि थियूं। वन डे सारा फेल सिक, हिकु ॾींहुं सारा बीमार थी। सना वेंट टू सी हर, सना हुन खे ॾिसण वई। सारा हैड फीवर, सारा खे बुखार हो। सना टॉक्ड टू हर, सना हुन सां ॻाल्हायो। सना हाउ आर यू सारा, सना सारा तव्हां कीअं आहियो। सारा आई एम नॉट फीलिंग वेल, सारा आऊं ठीकु न आहियां। सना वाट हैपेंड, सना छा थियो आहे। सारा आई हैव हाई फीवर एंड माई स्टोमक इज़ अपसेट, सारा मूंखे तेज़ बुखार ऐं मैदे में तकलीफ़ आहे। सारास मदर कम्स इन, सारा जी माउ अंदरि अचे थी। मदर सारा टेक दिस मेडिसन फॉर फीवर, मां सारा हीअ दवाई वठि बुखार जे लाइ। एंड स्टोमिक एक, ऐं मैदे जे सूर जे लाइ। द डॉक्टर सेड दैट यू मस्ट वॉश यूअर हैंड्स, डॉक्टर चयो त तव्हांखे पंहिंजा हथ धोअण घुरिजनि। बिफोर ईटिंग फूड, खाधे खाइण खां पहिरीं। एंड आल्सो ब्रुश यूअर टीथ ट्वाइस अ डे, ऐं ॾींहं में 2 दफ़ा ॾंदनि खे ॾंदण ॾियणु खपे। सना येस, सना हा। आंटी चाची। माई मदर आल्सो चेक्स अवर नील्स, मुंहिंजी माउ पिणु असांजा नंहं चेक करे थी। एंड टीथ ऐं ॾंद। मदर माउ, यू नो तव्हां ॼाणो थियूं। इफ़ यूअर हैंड्स नील्स एंड टीथ आर नॉट क्लीन, जेकॾहिं तव्हांजा हथ नंहं ऐं ॾंद साफ़ न आहिनि। जर्म्स गो इन टू यूअर स्टोमिक विथ यूअर फूड, जरासीम तव्हांजे पेट में तव्हांजे खाधे जे थ्रू दाख़िल थींदा। एंड मेक यू सिक, ऐं तव्हांखे बीमार कंदा। सना सारा वी मस्ट ब्रुश अवर टीथ इन द मॉर्निंग एंड बिफोर वी गो टू बेड, सना सारा असांखे पंहिंजे ॾंदनि जी ब्रुश करणु घुरिजे सुबुह जो ऐं शाम जो सुम्हण खां पहिरें। सारा येस आई एग्री, सारा हा आऊं मुतफ़िक़ आहियां। वी मस्ट आल्सो वॉश अवर हैंड्स बिफोर वी ईट, असांखे खाइण खां पहिरीं असांजा हथ धोअण घुरिजनि। एंड क्लिप अवर नील्स वंस वीक, ऐं हफ़्ते में हिकु दफ़े नंहं कटणु घुरिजनि। बोथ द फ्रेंड्स स्माइल, ॿई साहेड़ियूं मुस्कुराइनि थियूं। मदर दैट्स राइट, माउ इहो सही आहे। सना यू आर अ गुड गर्ल, सना तूं हिकु सुठी छोकिरी आहीं। सारा थैंक यू सना, सारा तव्हांजी महिरबानी सना। यू आर माई बेस्ट फ्रेंड, तूं मुंहिंजी बहितरीन साहेड़ी आहीं। सना गुड बाय एंड स्टे हेल्दी, सना ठीकु आहे ऐं सिहतमंद रहो।